अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुअमिनीन व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह यरफ़अु बिहाज़ल किताबि अक़वामन व यज़अु बिही आख़रीन औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्ता दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिक अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अलल मलाइकतिल मुक़र्रबीन व अला इबादिकस सालिहीन। इंतहाई वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, स्टेज ते मौजूद जमीयत उलमा इस्लाम ज़िला नौशहर फ़िरोज़ जा सेक्रेटरी जनरल उस्तादुल उलमा हजरत मौलाना साईं अब्दुल अलीम गांगरो साहब, जानशीन शेखुल अरब वल अजम हजरत मौलाना कारी मुजीबुर रहमान मदनी साहब, फर्जंदे शहीद इस्लाम उस्तादुल उलमा हजरत मौलाना साईं ताहिर मामू सुमरो साहब, पिंडाल में मौजूद मुझा मोहतरम दोस्तों, भाइरों एवं बुजुर्गों, अल्लाह रब्बुल जलाल कुरान पाक जी सूरत में तमाम इंसानन के दुनिया आखिरत जी कामयाबी हासिल करण जे लाए दुस्तूर हयात अता फरमायो आ। जेको भी इंसान मर्द तोड़े औरत, पोढ़ो या जवान, शहर या बहराड़ी सां ताल्लुक रखंदड़, पांजे जिंदगी जे अंदर कुरान पाक के अमली तौर ते दाखिल कंदो, अल्लाह रब्बुल जलाल उन मानू के दुनिया आखिरत जूं कामयाबियों अता फरमाइंदो। हकीकत यह है इंतहाई पुरफितन दौर हली रहो है। हर तरफ खां अगयार जे तरफा मुसलमानन जे मथा हमला थी रहा हैं। काथे मुशरिकन जी सूरत में, किथे बिदातिन जी सूरत में, किथे मुल्हिदन जी सूरत में, किथे राफिजिन जी सूरत में। अज तो सोशल मीडिया जो जमानो आहे। मानू रब्बुल आलमीन जे शान में भी गुस्ताखी ता कन, आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते अक़दस जी बेगुस्ताखी कन था, असहाबे रसूल जे शान में गुस्ताखी कन था। एड़े ज़माने जे अंदर लाजिम आहे त असां पंहिंजो ताल्लुक कुरान सां ऐं कुरान वारन सां मज़बूत करियूं। छो त कुरान इंसान जे बिन्ही दुनियान जी कामयाबी जी ज़मानत आहे। आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फारान जबल जी चोटी ता जे पंहिंजी दावत जो आगाज फरमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
पांजे कौम वारन जे सामूं, पांजे कबीले वारन जे सामूं, पांजे रिश्तेदारन जे सामूं, पांजे गोठ वारन जे सामूं पांजो किरदार पेश कयो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिंदगी जा 40 साल जी माण्हुनि जे अंदर गुज़रिया। ॿाहिरे माण्हू के अव्हां नेक सूरत में ॾिसी करे तव्हां उन जे किरदार जी गवाही ॾींदव त ही नेक माण्हू आहे, छो त हिन जी शक्ल नेकन वारी आ, हिन जो लिबास नेकन वारो आ, लेकिन किरदार जी मालूमात गोठ वारन के हूंदी आ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाते दावत जो आगाज फरमायो, उते हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम 40 साल जिंदगी गुजारे चुका हा। आका इनामदार जो अखलाक आला पैमाने ते हुयो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हमदर्दी दुश्मन भी न गाल जा मोतरिफा, लेकिन पैगंबर ऐलान फरमायो मकस्तु फीकुम 40 फकैफ वजदतुमूनी सादिकन अम काज़िबा। मां मोहम्मद तवां जे अंदर 40 साल जिंदगी गुजारे चुको हां। तवां मुझे बचपन का वाकिफ आयो, तवां मुझे लड़कपन का वाकिफ आयो, तवां मुझे जवानी का वाकिफ आयो। कैफ वजदतुमूनी तहां मां मोहम्मद के कियां ॾिठो आहे, सादिकन अम काज़िबा, मां पंहिंजे काल में सचो हां या मां पंहिंजी गाल गलत कई आ। रब्बे काबा जो कसम ॿुधण वारन बैक ज़बान थी करे चो जर्रबनाक मिरारन मा वजदना फीका इल्ला सिद्का। ए मोहम्मद बिन अब्दुल्ला, असां तोखे बार बार आज़मायो आ, हर वक्त असां तोखे सचन जो इमाम ॾिठो आ। नारे तकबीर, भाई इत्तेफाक बुलंद करे। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, अजमत मुस्तफा, नारे तकबीर। अजीजान मोहतरम, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सब खां पहिरियां पांजो किरदार पेश कयो। सब मानू मोतरिफ था ते मोहम्मद बिन अब्दुल्ला तोखा वधीक कायनात में को सच्चो पैदा थी न थो सके। हिन धरती ते का मां एड़ो लाल ॼणे न थी सके जेको सरजमीन मक्का ते मोहम्मद बिन अब्दुल्ला आयो आ। इन किरदार जी गवाही सहाबी न पिया ॾियनि, रुगो इन किरदार जी गवाही कुरैश मक्का न पिया ॾियनि। बनु अदी मौजूद आ, कुरैश मौजूद आ, उमैया खानदान मौजूद आ, पंहिंजा परावा सब मौजूद हन। सब हुजूर जे अखलाक जी गवाही था ॾियनि। पर जॾहिं पैगंबर पंहिंजी दावत तौहीद पेश था कनि, या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ्लिहू। ए दुनिया जा इंसानों, रब्बे जुल जलाल के जात में सिफात में अकेलो मजो। खुदा का अलावा को माबूद न है, रब का अलावा को मस्तूद न है, रब का अलावा को हाजत रवा मुश्किल कुशा न है। जॾहिं तौहीद जी दावत आई, उन्हनि सागन माण्हुनि चो तब्बलक या मोहम्मद अलिहाज़ा जमातना। ते मोहम्मद तू हलाक थे, तू असां के न जे करे जमा कयो आ त असां पंहिंजे अबे ॾाॾे जे दीन खे छॾे ॾियूं। त तौहीद अज भी आले सुन्नत वल जमात जमियत उलमा इस्लाम सां ताल्लुक रखंदड़ ए उलमा खुतबा सुलहा जॾहिं तौहीद जी दावत था ॾियनि, पोइ हिननि खे बि तरह तरह जा अलक़ाबात था मिलनि। लेकिन ॿुधी छॾियो, खुदा जो कसम पाक मोहम्मद जे इज्जत नामूस जे लाइ हुजूर जे
किरदार जलाए, पैगंबर जी दावत जलाए, हजार लख बजे इंशाअल्लाह हुजूर जो पैगाम पहुंचाईंदा रहंदासीं, पहुंचाईंदो इंशाअल्लाह। या मानन जे तानन खां रजी वेंदो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जी एक सिफत रब बयान तो फरमाए, ला यखाफून लौमत लाइम। तो सजो कुरान असहाबे मोहम्मद जी तारीफ सां भरियो पियो आहे, लेकिन हिकड़ी सिफत इहा भी आहे, ला यखाफून लौमत लाइम। त हुजूर जा सहाबी मानुन जे तानन जी परवाह न कंदा हा, दीन उन्हनि पहुचाए ॾेखारियो। अज भी अवां जे हिन इलाइकन में कुरान जा कारी, कुरान जा खिदमत गुजार कुरान पहुचाइन था, कुरान जी तालीम पहुचाइन था, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिंदगी पहुचाइन था। तो भी आज़म कयो त इंशाअल्लाह हक वारन जो साथ ॾींदासीं। जेके साथ ॾेई सघन उहे इंशाअल्लाह चवन, जोर जी मेहंदी न है। तकबीर, नारे तकबीर। अकाबिरीन उलमाए देवबंद, अकाबिरीन उलमाए देवबंद, लब्बैक लब्बैक। आलमन जो साथ ॾींदासीं इंशाअल्लाह। त हिन दौर जे अंदर उलमाए देवबंद जी वाहिद नुमाइंदा जमात जेका दीन जे हर शोबे ते तौहीद हुजे, नामूसे रिसालत जो मसलो हुजे, नामूसे सहाबा जो मसलो हुजे, मदारिस जो मसलो हुजे, मसाजिद जो मसलो हुजे, शाइरुल्लाह जो मसलो हुजे, जमीयत उलमा इस्लाम हर महाज ते अवां खे सफ़े अव्वल में नजर ईंदी। कहिड़ा कहिड़ा मुजाहिद जमीयत जो साथ ॾींदा। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, भाई तफिदा में बुलंद करे, जमीयत उलमा इस्लाम। असांजी सिंध जे अंदर मर्द मुजाहिद, मर्द कलंदर, शहीद तौहीद, शहीद खत्म नबूवत, शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद साहब सुमरो रहमतुल्लाह अलैह सिंध जे कुंड कुर्छ में तौहीद जो पैगाम, खत्म नबूवत जो पैगाम, नामूसे सहाबा जो पैगाम, सियासत इस्लामिया जो पैगाम पहुंचाईंदे पहुंचाईंदे पंहिंजी जान जान आफरी जे हवाले कई। अज उन जा दलेल पुत्र मैदान ते मौजूद आहिनि, चाहे इंशाअल्लाह शहीद इस्लाम जे फर्जंदन सां निभाईंदासीं। तौहीद जे करे, तहफ़्फ़ुज़ नामूसे रिसालत जे करे, तहफ़्फ़ुज़ नामूसे सहाबा जे करे, ऐं इंशाअल्लाह च खुदा जे धरती ते खुदा जे निज़ाम जे लाइ वॾेरनि खां त न डिॼंदव, ताक़त खां त न डिॼंदव, च इंशाअल्लाह हिन हक़ वारनि जो साथ ॾींदासीं। न सर झुका के जिए, न मुंह छुपा के जिए, सर झुका के जिए, न मुंह छुपा के जिए, सितम करो कि नजरें मिला के जिए। राह जिंदगी में एक दिन कम जिए तो हैरान क्यों हम साथ उनके जिए जो मशालें जला के जिए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।